बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड जी तव्हां असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो अख़लाक वॉइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। फ्रेंड अॼु जो मौज़ू असांजो आहे वताए फ़क़ीर जो। मुंहुं जा बि लाह निकिरी वञनि हा। हिकु दफ़े वताए फ़क़ीर केॾांहुं वञी रहियो हो त वाट ते सिज लही वियसि। वटसि खीसे में हिकु रुपयो पियो हो। उन करे डपु अची थियसि त मतां फोरू फुरी वञनि, ऐं जे पैसा साण हूंदा त जान जो बि डपु आहे। उन करे अहिड़े शइ साण न हुजे त चङो हो। हू सोची रुपयो खीसे मां कढी हिकु किरड़ जे पाड़ में उछलाए छॾियईं ऐं पाण अॻिते हलियो वियो। सुबुह जो को धनार मालिक आहे अची उतां लंघियो ऐं उन जी नज़र वञी का रुपए ते पई। किरड़ में रुपयो ॾिसी सम्झाईं त पक हिते को ख़ज़ानो लिकियलु हूंदो। सो कुहाड़ी खणी सॼो किरड़ वढी छॾियईं। बलक डोड़ंदो घरां कोॾर खणी आयो ऐं उन जूं पाड़ूं बि कढे छॾियईं। वताए फ़क़ीर 2 ॾींहंनि खां पोइ ॻोठ ॾांहुं मोटियो त सोचियईं ॾिसां त किरड़ वटि रुपयो पियो आहे। जॾहिं उते पहुतो त रण निकिरी वियसि। चयाईं वञ, किरड़ जो वण त कोन्हे, पर उते त मुर्गो खॾ लॻी पई आहे। कंहिं किरड़ जूं पाड़ूं बि कढी छॾियूं आहिनि। हैरान थी भड़कियो, चङो थियो जो रुपयो उछलाए छॾियमि, न त मुंहिंजा बि उन किरड़ वांगुरु लाह निकिरी वञनि हा।